अध रात गुज़री चुकी आहे। माठ करे सुम्ही पओ। जेके कुछ थियो है ये मुझे चवण सां त कोन थियो है। चङो हाणे बस कर। मूंखे कहिड़े ॾोह जी सज़ा पई मिले? मूं कॾहिं चयो त इन में तुंहिंजो को ॾोह आहे? मूंखे ख़बर आहे त मां ज़ोरी तुंहिंजे मथे ते मड़ी वई आहियां। तूं त मर्द आहीं, इनकार करे छॾी हा। सॼो घर तो मां रासी आहे। मूं हिकिड़े सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? पर मां त तुंहिंजे नाले सां हिन घर में आई आहियां। त पोइ वेठी हुज। ही घर बि उन्हनि जो आहे जिन तोखे हिते आंदो आहे। मां त तुंहिंजे पनारे आहियां। तोखे कहिड़ी ख़बर त हिते सभु तुंहिंजे पनारे आहिनि। मां तोखे ॾोही कोन थो सम्झां। ॾोही त मां पाण आहियां। मुंहिंजा हथ त खून में रंगियल आहिनि। कंहिंजो खून? इस्फहानी मेला बेहतरीन चाय प्याली ज्यादा बनाए। इस्फहानी जी मून डस्ट हिन चांहि जी लज़त घर जी यादि ताज़ी करे छॾी। पंहिंजा माण्हू पंहिंजूं ॻाल्हियूं ऐं पोइ चांहि मज़ेदार। तो फौजिया जी उन ॾींहं वारी ॻाल्हि दिलि में त कान कई? न मासी, मां फौजिया जी ज़हनी कैफ़ियत खे सम्झां थो। थोरी थोरी ॻाल्हि ते चिड़ी थी पए। फौजिया खे ॾिसी आहिस्ते आहिस्ते सभु कुझु ठीकु थी वेंदो। मासी तूं हरू भरू परेशान न थींदी कर। मुंहिंजी ज़िंदगी त जहिड़ी तहिड़ी गुज़री वेंदी। वॾो फ़िक्र मूंखे फौजिया जो आहे। हुन जो छा थींदो? मासी फौजिया जी ज़िंदगीअ में जेकी कुझु बि थियो आहे असीं त रुॻो हुनजा तमाशा ॾिसण वारा आहियूं। भोॻियो त हुन आहे। असीं रुॻो तमाशो ॾिसंदड़ न आहियूं। ईअं हुजे त पोइ परेशानी छा जी आहे? बसि न मासी, असां सवाइ परेशान रहण जे ॿियो करे बि छा सघिया आहियूं। हालतुनि जो मुक़ाबिलो त फौजिया खे ई करिणो आहे। हा ईअं बि आहे। शायदि हू पाण खे संभाले वठे। भला अञा ताईं पाण खे कमरे में बंदि करे वेठी आहे? न, यूनिवर्सिटी वई आहे। नौकरी वरी शुरू कई अथसि। सच मासी? हा। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। वाह मासी, अञा ताईं पई मायूसीअ वारियूं ॻाल्हियूं करी। शमीम ही तव्हांजी भेण आहे? हा, ये मुंहिंजी नंढी भेण आहे। बेबी तव्हांजो नालो छा आहे? शुमाइला। पढ़ो था? जी। कहिड़ी क्लास में? क्लास 3B। वेरी गुड। खबर त का बि कान्हे, रुगो बयान आहिनि। इन लाइ त मां अख़बार पढ़ाई कोन, मथो ई चकराइजो वञे। अव्हां त कुझु पढ़ो ई कोन, अख़बार त पढ़े रही। पढ़ण मां न कढण, मां न को पढ़ा न को कढा। मां बि सोचींदी हुयसि त तव्हां एतिरो ख़ुशि था रहो। इन जो सबबु छा आहे? साईं जो ख़ुशि रहण जो राज़ इहो आहे। वेरी लकी। चइबो त अहिड़ा ख़ुशकिस्मत माण्हू बि आहिनि। तमामु घणा। असां वटि त भरिया पिया आहिनि। भई मूंखे त रीस पई थी। काश मां बि हिननि माण्हुनि मां हुजां। ॿुधो ॿुधो, धाड़ेल प्राइमरी मास्तर खे अगवा करे विया। प्राइमरी मास्तर धाड़ेल खे चरिया आहिनि न। छो प्राइमरी मास्तर कंहिं लेखे में कोन आहिनि छा?
असां यूनिवर्सिटी जे उस्तादनि खे बि अजीब कॉम्प्लेक्स आहे। असां पाण खे प्राइमरी तोड़े कॉलेज जे उस्तादनि खां मथां सम्झूं था। असांखे एतिराज़ आहे त धाड़ेलनि प्राइमरी मास्तर खे एतिरो अहम छो सम्झियो? मुंहिंजी त हर ॻाल्हि अवां लाइ मज़ाक आहे। पाण खे अलाजी छा थी सम्झे? कंहिंजी ॻाल्हि था करियो? फौज़ीअ जी? हा, अरिश ते उॾामे थी, तॾहिं त शादी नाकाम थी वियसि। तव्हां केरु थींदा आहियो ॿिए जी ज़ाती ज़िंदगी ते ॻाल्हाइण वारा? मूं त का ग़लति ॻाल्हि कान कई आहे। पर पुट गिला करण में कहिड़ी शराफ़त आहे? तव्हांखे को हक़ कोन्हे फ़ौज जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो। बिल्कुलु बिल्कुलु, जमीला सही थी चवे। हाँ बाबा, पुट तूं ॿुधाए तुंहिंजी ॻाल्हि छा आहे बाबा? सरकार, मूंखे अञा मेहूं कोन मिलियूं आहिनि सरकार। बाबा कमदार। जी बाबू। बाबा हिन जी मेहन जो को बंदोबस्त कर न बा। हाज़िर बाबा साईं करूं था। बाबा दीदार। जी सर। तई बा हली ॿाहिरि वियो, पाण ॻाल्हायूं था। जी सर। ऐं पोइ मैं हुनजो पिलो करियूं था बाबा। महिरबानी साईं। हलो अदा हलो हलो हलो। उथो बाबा उथो। महिरबानी साईं। ॿाहिरि वियो हली, मां अचां थो। जी सर। बाबा कासिम, बाबा तूं ॻाल्हि पियो करीं हाणे। सरकार मूं प्यारो कयो त हिन पहिरीं मूंखे गार ॾिनी हुई। अड़े अड़े मूं तोखे कहिड़ी गार ॾिनी? सरकार इहो त पुछोसि। अरे बाबा छो अचे पीरीअ में ख़राब थिया हो। ॿारनि जी ॻाल्हियुनि ते खणी पंहिंजो पाण में लठियूं खयूं अथव। कुझु शर्म कयो बाबा, शर्म कयो बाबा। सरकार मूं प्यारो कयो ही मूंखे जॾहिं बि ॾिसे थो त मूंखे चवे थो इहो इहो पढ़ो पढ़ो खगो पढ़ो खगो पढ़ो खगो। सरकार छा मां पढ़ो खगो आहियां? ही वरी कहिड़ो जवान आहे। कमदार अबो बाबा ॾिसी वियो मुड़ुसनि जी ॻाल्हि जेका जिते जे विड़िया आहिनि। बसि बाबा मिड़े पीरीअ में जी पुछड़ा थिया आहिनि। बाबा कमदार हाणे तूं हीअं कर जो ही मुंहिंजो फ़ैसिलो कोन मञींदा हिननि खे छिके वञी थाणे ते पिहारे। हाज़िर बाबा। ईअं त न कजो, तव्हांखे जीअं वणे तीअं फ़ैसिलो करियो, पर असांखे पुलिस खां त न मारायो। सरकार असांजे पोड़नि हॾनि में सगाई कान्हे। पुलिस त असांजा हॾ गुॾ भञी छॾी। जवान आयो न, जवान आयो, भली विड़ो था, भली पुलिस जे हवाले थियो त तव्हांजी का खल लाइ। सरकार हीअं त न कजो। चङो हाणे उथो, विझो भाकुर पाड़ में परचो। कमदार हिननि खे परचा भाकुर पाराइनि बाबा। हाज़िर बाबा हाज़िर। उथी उथी कासू हाज़िर मथे। हाज़िर बाबा। उथी बाबू डल उथी 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 विझो भाकुर, विझो भाकुर विझो पाड़ में। हलिया शाबाश, कढो दिल जो मेर। हा हा कासू। जी सरकार। ॻाल्हि ॿुधी छॾ कासिम, जेकॾहिं हितां वञण खां पोइ वरी जेकॾहिं विरिया आहियो त थाणे ते मोकिले छॾींदोमांव। कमदार हिननि खे इहो सम्झाए छॾीनि। हा बाबा सम्झायो। कासू सम्झे बाबू डोले इएं? जी साईं जी। वरी न विझो पाण में। हलो हलो सम्झी वियासीं, कोन विढ़ंदासीं। हा हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लायो लुड़। ॾिसीं थो न अबा माण्हुनि जा हाल। बसि रे बाबा, इन उमिरि में बि न कख पाण ते कोन था सहन अमरा। भला इहो कमदार न सूबेदार वारो मसइलो छा थियो बाबा? सूबेदार बाबा हाणे लेन ते अची वियो आहे। चए थो बसि सरकार जो हुकुम खपे। कमदार बाबा छा थियो? ख़ैर त आहे न? अॼु त को सभा ॾींहुं थो लॻे, न कच गोड़ न मींहं हवा। अचे मानी खा। बुख न आहे।
हूअं त घर में घिड़ंदी मानीअ लाइ लठ खणंदो आहीं, अॼु वरी नई ॻाल्हि पई ॾिसां। चयमि कोन त बुख कान्हे का? छो सरकार जे नटां खाई आयो आहीं छा? सरकार जी तबियत ठीक कान्हे का। अॼु ओचितो संदन तबियत ख़राब थी पई हुई। सरकार जिन त विया हूंदा शहर डॉक्टर खे ॾेखारण लाइ, छो तोखे पाण सां गॾु कोन वठी अचां? शहर कोन विया न, चवंदो पाण ई ठीक थी वेंदासीं। पोइ तोखे छाजी गणती थी आहे? हलीमा, सरकार जिन खे अॻे बि इहा बीमारी थी हुई, हिकु भेरो हिन जो ऑपरेशन बि करायो अथनि। पोइ हिकु भेरो वरी ॿियो खणी कराए? ॿियो भेरो ऑपरेशन कोन थींदो आहे। ॻाल्हि ईअं पियो करे जहिड़ो डॉक्टर तूं हुजीं। पोइ इहा ॻाल्हि डॉक्टर चई आहे, आउं कोन थो चवां। तोखे सरकार जिन जो एॾो ख्याल आहे? हा आहे। पंहिंजे औलाद खां बि वधीक। पहले मुंहिंजो मथो न खा, माठ करे पंहिंजो कमु वञी कर। मां त तुंहिंजे लेखे में ई कान आहियां, पर अली मोहम्मद त तुंहिंजो रत जिगर आहे। तोखे कॾहिं उनजो ख्याल थियो? अजायो मथो न हण, तोसां त ॻाल्हि करण ई न खपे, माण्हू फासियो वञे। सरकार जिन तां त फिदा थींदो पियो वञे, बाक़ी असीं तुंहिंजे लाइ जहिड़ा आहियूं तहिड़ा कोन आहियूं। बाबा, भाई। जी सरकार। बाबा वो ज़ैनी अञा ताईं सुती पई आहे, अलाए छा पुट, उनखे उथार न बाबा। सरकार जीजा त हिते कान्हे। हिते कान्हे का? छा पई चई पुट? सरकार जीजा त ख़ैर सां वञी पंहिंजे घर वारी थी। हा बाबा, तूं छो बीठी आहे पुट? सरकार जन सॾु कयो। न न, मुंहिंजो को कमु कोन्हे बाबा, बस तूं हल बाबा, हल हल। ॻोठ जी ॻाल्हि ॿी हुई, उते त स्कूल बि कोन हुआ। हाँ सो? पर बाबा शहरनि में त सहूलतूं आहिनि। बाबा इहा त मूंखे बि ख़बर आहे, पर तोखे मूंसां कहिड़ी सलाह करणी आहे? सूरत तो कहिड़ी ॻाल्हि पे कई? मूं त कुझु कोन चयो। पोइ मां तो पे का ॻाल्हि कई? छा पियो चई? कहिड़ी वक़्तु सुगरा जी ॻाल्हि पियो करी, कहिड़ी वक़्तु माणी जी ॻाल्हि पियो करी? अमा तूं ॿुधाए न, तोखे पढ़ण जो शौक़ु आहे? हाँ, तूं हिन उमिरि में छोकिरियुनि जे स्कूल में पढ़ंदी आहे? सुगरा जी थो ॻाल्हि करे। अच्छा ईअं चओ न। वाह मां सुगरा वाह, वकील बि अहिड़ो कयो अथई जेको पाण पियो मुंझे। पोइ बाबा सुगरा भली पढ़े न? बाबा असां में न्याणियुनि खे पढ़ाइण जो रिवाज कोन्हे। हाणे ठहियो जहिड़ो देस तहिड़ो वेस, ॻोठ जा रवाज ॻोठ छॾे आए, ही शहर आहे। जेकॾहिं सुगरा जो बि शौक़ु आहे ऐं तुंहिंजी बि आई मर्ज़ी आहे, मूंखे को एतिराज़ कोन्हे। कीअं? मूं चयो हो न त बाबा मोकल ॾेई छॾींदो। मूंखे पहिरीं ख़बर हुई। शाबाश, मुंहिंजो थोरो छुटो। ॿ टे अखर पढ़ियल हूंदी त पाण खे ई कम ईंदसि। मूं चहिड़ी त कान थींदी न बा। हा तालीम सुठी शइ आहे, पर सुभाणे ईअं न चइजो त हाणे नौकरी जे मोकल ॾे। पर नौकरी करण में कहिड़ो हर्ज आहे? न,
मूंखे ॻाल्हि बिल्कुलु पसंदि न आहे। ठीक है बाबा, नौकरी करण जरूरी तो ना है। हाणे आ मोकल तू पाण ही वठ जा, मूंखे न चइजां। मरीज आई मां बाह दे बाबा बाह दे। निभागा तू ये केड़ी बदतमीजी है? छड़ियो डॉक्टर साहब, अस्पताल है एडे सुता पिया को मरीज अचे तो पो मरीज वरी धूड़ इंदो। पर तू अज देर सा छो आयो? देर सा आयो बे हाणे सवेल अच छा कया भला? हाणे सवेल इंदुस भी अच सुमी पवंदुस। दिल थी चे तो के हमेशा ला सुमारे छड्या। मां भी बीमार थियुस न डॉक्टर साहब, तोखा त दवा कोन वठंदुस। तुंहिंजो मतलब आहे त जेके मरीज मुखां दवा वठंदा आहिनि उहे गुज़ारे वेंदा आहिनि। ॿियो न त गुज़ारे त विया आहिनि, अचा न आहे। निभागा उहे सभु डॉक्टर न्याज़ जी क्लिनिक ते वेठा अथई। छॾियो साईं, डॉक्टर साहब त असली डॉक्टर आ, उन सां साईं हाणे असांजी कहिड़ी भेट? हाँ साईं, तूं बि असली कंपाउंडर आहीं न। अड़े दुआ कर मूंखे दुआ, न त सॼी उमिरि ईअं बस ते क्लिंडरी कंदे मरी वञी। न को क्लिंडरी करे मरी वञा, क्लिंडर मां ड्राइवर थिया। हाणे बि त कंपाउंडर मां डॉक्टर थी वेंदे न। डॉक्टर साहब उहे ज़माना वेई, अॼुकल्ह त MBBS डॉक्टर बि धिका खाइनि। उन्हनि खे हाणे ॾिस असांखे केरु थो पुछे? हिकु बि साॻिया हाल आहिनि, पर तो में हाल कोन्हे को। छो छा थियो? डॉक्टर न्याज़ खे त अञा भॼाए कोन सघियो आहीं। लॻो त पियो आहियां, लॻो धूड़ पियो आहीं। डॉक्टर न्याज़ खे परवाही कोन्हे। परवाह त हाणे पाणी थी वेंदसि, हाणे त सुईअ जो वारो आहे। आई मिलन की बेला लाई। अरे केड़ी गुंडागर्दी है? तो कंहिंजी इजाजत आहे त अस्पताल खोलिया है? केखां इजाजत वठां? तोखे पंहिंजी जान प्यारी आहे, उतां टपड़ खण। सुभाणे तोखे हिते न ॾिसूं। खणोस टपड़। तमी न वत केॾां पिया वञो? मां तोॾां पियो आहियो सर। मूं वटि छो ख़ैर त आहे? मूंखां तो पुछी पियो, घर ते माण्हू अची तुंहिंजे बारे में ॿुधायो विया आहिनि। मां ॿुधो हूंदो, उहो त परेशान हूंदी। न मां हुनखे कोन ॿुधायो आहे, बसि ॿुधी सिधो तोॾां हलियो आहियां। पोइ तव्हां भले घर हलो बाबा, मां थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराए अचां थो। चओ भला तव्हां भले हलो पोइ मूंसां। डॉक्टर न्याज़, मुझो वालिद बख्श अली। बेहो प्लीज। जी फरमायो। साईं अॼु कुछ गुंडा मुझे क्लिनिक में आया हुआ, हुननि वटि पिस्तौल हुआ, मुझो कुछ सामान है, दवाऊं खणी विया ऐं मूंखे बि धमकी ॾेई विया त टपड़ खण। अच्छा, उन वक़्तु मरीज़ मौजूद हुआ? हाँ, उन्हनि खे बि पिस्तौल ॾेखारे भॼाए छॾियो। सूबेदार साहब, असांखे घर ते बि धमकियूं थो मिलनि त हितां हलिया वञो। का दुश्मनी? न साईं, साल खनि थियो आहे असां ॻोठ खां लॾे शहर में आया आहियूं। शहर में असांजी कंहिंसां दुश्मनी कान्हे। उन्हनि गुंडनि खे सुञाणींदा आहियो? साईं नालनि जी ख़बर कान्हे, पर ॾिसंदुसि त सुञाणंदुसि। ॻोठ में धड़ेरनि त पायो, सोचियोसीं त शहर में वञी सुख जो साह खणंदासीं, पर हिते बि वयल आहे। आख़िर वञूं त वञूं केॾां? इंस्पेक्टर साहब, पुलिस सच्चाई ते अचे त ॾोहनि ते कंट्रोल थी सघे थो। हा, ही ॾिसो था, अञा कंहिं ॾुहारीअ खे पकड़े मस लाकब कंदासीं त मथां फ़ोननि मथां फ़ोन अची वेंदा। आख़िर असांखे बि बचा पालणा आहिनि। त पोइ असां जहिड़ी मख़लूक जो छा थींदो? अलाह मालिक आहे। पोइ डॉक्टर साहब, अव्हां जीअं चओ। साईं असीं छा था चई सघूं, असांखे त रुॻो तहफ़ुज़ खपे। डॉक्टर साहब माफ़ कजो, पुलिस लाइ मुमकिन आहे त हर माण्हू जो तहफ़ुज़ करे सघे।
इन जो मक़सदु आहे त हिते अचण मां को फ़ाइदो कोन्हे। हिक हिक दर ते त पुलिस नथी बीहारे सघिजे, इन हूंदे बि असांखां जेकी थी सघंदो सो कंदासीं। ख़ैर इहा अवां जी महिरबानी। मथां हुकुम आयो आहे त इलाइक़े जे सभिनी गुंडनि खे अरेस्ट कयो वञे, पोइ अव्हां उन्हनि जी सुञाणप कंदा। सूबेदार साहब, ये तो दुश्मनी वधी वेंदी। बाबा एतिरी हिम्मत असांखे बि करणी पवंदी। ठीकु आहे साईं, अॼोके वाक़िए जी तव्हां FIR दाख़िल करे छॾियो। जी साईं। वॾे मुंशी खे सॾे अच। अव्हां किथे डॉक्टर आहियो? साईं ग़रीबाबाद में मुंहिंजी क्लिनिक आहे। डॉक्टर साहब सलामकुम। खुश है मेरे खैर। जी सर। डॉक्टर साहब खे सुञाणी छा? जी साईं, अवां कोन हुआ तॾहिं थाणे ते आयो। गुंडा डॉक्टर साहब खे मारे संदसि मोटरसाइकिल फुरी विया हुआ। तोखे गुंडनि मारियो हुयो ऐं तो घर अची ॿुधायो त तुंहिंजो एक्सीडेंट थी पियो? बाबा घर ॻाल्हि करियां त जायो परेशानी थिए हा। अॼु बि उहे सॻिया गुंडा आया हुआ? हाँ साईं। वॾा? जी सर। डॉक्टर साहब खां बयान वठी FIR दाख़िल करे छॾ। ओके सर। वधीक मां जांच कंदुसि। यस सर। अच्छा, थैंक यू सर। चङो। बड़ा तो अलाए की कमदारी जी ॻाल्हि ते एतबार कयो आहे। जमाल सां जी ॻाल्हि ते बि एतबार न करियूं। हिन धंधे में कंहिंखे एतबार कोन्हे। हाँ अहिड़ा एतबार कयासीं त पोइ कमायोसि। सेठ जे पुट खे खणण मां कहिड़ो फ़ाइदो थियो? पुलिस सां मुक़ाबले पंहिंजा माण्हू माराए वेही रहियासीं। विच कमाए वरी ॿिया विया, ईअं न? तोखे कहिड़ी पक आहे? वॾा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जमाल साईं खे एतिरो लाचार थियो सेठ जो बिना ॾोकड़े छोकिरो मोटाए नहीं? जमाल साईं पाण वांगुरु झंग में कोन पियो रहे। जो चङनि माण्हुनि सां उथड़ वेहड़ा ज़ोरबार पियो हूंदुसि। उन ॻाल्हि सां असीं ॿधल आहियूं छा? अड़े तोसूं यार ॿधल बराबरि न आहियूं। वॾा पोइ तूं हुननि जो पासो थो वठी? मिड़ई का ॻाल्हि ॻणे पहिरीं मुड़ी था वञूं यार। पर इहा संगत खे ॻाल्हि मंज़ूर कान्हे। संगत जो कहिड़ो फ़ैसिलो आहे? जमाल साईं कमदार यूसुफ असांखे धप कढियो आहे ऐं इहो प्लान करिणो आहे। हा उहो कीअं? जमाल साईं जी ॻोठ मां माण्हू खणबो, मुड़ुसनि जी ख़बर पएसि। अवां जो छा ख्याल आहे? वॾा असीं तोसां गॾु आहियूं, जेका तुंहिंजी मर्ज़ी। पाण इहो कमु कोन कंदासीं। वॾा पोइ तुंहिंजो रस्तो धार ऐं असांजो धार। हा ईअं छो नथो चई त तोखे पंहिंजे टोले ठाणे जो शौक़ु थियो आहे? तुझी मर्जी। पर संगत पंहिंजो को पाण में तकरार त कोन्हे को न। बाबा डॉक्टर छा था चवनि? अरे बाबा कमदारा, डॉक्टरनि जे वस खां ॻाल्हि चढ़ी वई आहे बाबा। दाणो पाणी खुटी थो अचे कमदार त पोइ को कुझु बि नथो करे सघे। खुदा न करे बाबा, खुदा न करे अहिड़ियूं वायूं त न कढंदा करे बाबा। अरे बाबा अॼु न सुभाणे हलणो त आहे न कमदार। तूं फिक्र न कर। हा कुझु मोहलत आहे। बाबा साईं बादशाह माण्हू आहियो, बादशाह माण्हू।
कमदारी गाल कंदे कंदे चुप थी वेंदोई त न बाबा न का बि ॻाल्हि कान्हे अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे बाबा कमदार मां तोखे सुञाणा कोन थो चा ॻाल्हि कर बाबा ॻाल्हि कर हा बाबा इहो सदोरे न्यापो मोकिलियो आहे बाबा कहिड़ो न्यापो मोकिलियो आहे सदोरे बाबा सदोरो दोस्तू पाण में विड़ी पिया आहिनि दोस्तू धार टोलो वञी ठाहियो आहे बाबा इहा कमदार का नई ॻाल्हि कान्हे का धाड़ेल विढ़ंदा आहिनि जुदा टोला ठाहींदा आहिनि बाबा न पर बाबा सदोरो दोस्तू असां तां पाण में विड़ी पिया आहिनि असां तां पाण में बाबा कहिड़ी ॻाल्हि ते बाबा सेठ वारे पुट जे ॾोकड़नि वारी ॻाल्हि तां बाबा धार टोले ठाहिण जी बाबा उन्हनि खे कमदार बस बाबा छा कजे ॿुधूं पिया त दोस्तू एॾो को मुड़ुस माण्हू थी वियो आहे जो सरकार जिन जे ॻोठ ते हला करे उतां माण्हू खणंदो मुंहिंजे ॻोठ ते दोस्तू दोस्तूअ जी एतिरी मजाल थी वई आहे कमदार हा बस बाबा साईं मूं इन करे तव्हां सां ॻाल्हि कोन पई कई तव्हांजी तबियत अॻे ख़राबु आहे मथां वरी मां मरी कोन वियो आहियां कमदार मुंहिंजे जहिड़े दोस्तू बुझे ॻोठ मां माण्हू खणी वेंदो न बाबा तुंहिंजी दुआ खपे दोस्तू रुॻो अचे त ख़बर ॾियूंसि ॻाल्हि ॿुधो कमदार ॻाल्हि ॿुधो पंहिंजे माण्हुनि खे तयारु रख बाबा साईं मूं सॼो बंदोबस्तु करे छॾियो रुॻो तुंहिंजी मोकल खपे दोस्तू 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 मुंहिंजे ॻोठ ते हमला कंदो जो बंदोबस्त करे तुंहिंजी मोकल खपे जी दोस्तू वॾो माण्हू थी वियो आहे न तॾहिं नूरल खे तोॾां मोकिलियो अथसि न वॾा इहा ॻाल्हि कान्हे दोस्तू असीं सभु तुंहिंजी इज़त कंदा आहियूं मूंसां ॻाल्हाइणो हुअसि त पाण अचे हा वॾा तो दोस्तू अॻु में ठुप जवाबु ॾेई छॾियो हुन करे त मूंखे मोकिलियो अथसि पछाड़ को भेरो मयार लाहिण जे लाइ ईअं न वॾा इहा ॻाल्हि कान्हे दोस्तो चवणो आहे त तूं असां साथ जो नथो ॾी त न ॾे पर ॻाल्हि पूरी कर वॾा तोसां असांजो को जहिड़ो कोन्हे बाक़ी जहिड़ो जिन सां हुनजी तोखे बि ख़बर आहे तूं रुॻो हथ कढे त ख़बर पइजी वञे ॿुधी थो कमाल सरकार जन असांजी टेक ते पिया हलनि वॾा तुंहिंजी त टेक अथनि तूं हथ कढे त ख़बर पए असीं ॾे था चॾियूं न भुलियल ऐं नूरल भुलियल सरकार जन जी ताक़त जी तव्हांखे ख़बर ई कोन्हे सरकार जन जे पारां मां अची मुक़ाबिलो न कंदुसि इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे दोस्तूअ खे ऐं तोखे बि मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे त उतां मुड़ी वञो न वॾा हाणे मुड़ण महणो खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे वॾे जी ॻाल्हि न मञंदा त धक खाईंदा तूं विच में न ॻाल्हाए कमाल मूंखे वॾे सां ॻाल्हाइण ॾे नूरल हाओ अॻे कहिड़ो कमु कंदो आहे वॾा माल चारींदोसि धनारो है हाओ पोइ ही शौक़ तोखे कीअं थियो बेले में दोस्तों सां संगत थी वई वॾा पोयां केरु अथई पोयां बाबो आहे 4 भाइर आहिनि 3 भेनरूं आहिनि सभिनि में आउं नंढो आहियां उन्हनि तोखे रोकियो कोन वॾा ॻाल्हियूं कहिड़ी थो करी
हाँ को उन्हनि खां पुछी निकितोसि छा घर वेंदो हूंदे नको मां मरी वई बाबू ऐं ॿ भार जेल में छो उन्हनि छा कयो मुंहिंजे करे ॾियो छाजे करे पुलिस चए थी नूरल हथ करे ॾियो सो आउं थो हथ अचां नूरल पोड़ो पी ऐं भाणे भली जेल में पिया हुजनि ईअं न वॾा आराम सां जेल में वेठा आहिनि उन्हनि खे छा आहे मानी मिले न पई छो वॾा ॾिसी पियो ॾिसां पियो त नालो कढंदे वॾा तुंहिंजी दुआ खपे अहिड़ी संगत गॾु हूंदी त पोइ मूंखे कहिड़ी परवाह आहे नूरल हिकिड़ी ॻाल्हि जी ख़बर अथई वरी कहिड़ी वॾा नूरल केॾो बि वॾो धाड़ियल हुजे न हुनजी हयाती वधि में वधि 6-7 साल हूंदी आहे बस वॾा वॾा हिते त पल जो बि भरोसो न आहे तूं 6-7 सालनि जी ॻाल्हि थो करी वॾा नूरल ते विज जा पाणी चढ़ियल अथई हा बाबा जवान रत थो ॻाल्हाए पोड़ा पाण बि कोन थी विया आहियो चऊं वॾा बेड़ा पार बेड़ा ई पार हयाती हूंदी त वरी मिलंदासीं बिल्कुलु अलाह ने कयो जेको टुकड़ो ॾिसींदो न जी त वो वठी ईअं फिरी ओ वेंदे ओ हेसी ताईं बिल्कुलु हाणे समूरी ज़मीन जेका हुई न बिल्कुलु इहा अॻ में बख़्शलीअ जी ज़मीन हुई है ना जी तो अॻे बि ॾिठी हुई हाणे बि ॾिस नज़र फेराए अचई थी सुञाणप में त सुठी कई आहे तमामु हीअ वरी केरु आयो आहे कमाल भाऊ तूं हाँ तोसां ज़रूरी कम हो तॾहिं आयो आहियां हाँ पोइ हल भला हली लांठीअ ते न वेबो कोन तकिड़ो आहियां तोसां थोरो ॻाल्हाइणो आहे सफ़ाई सफ़ा चङो अच भला हलिया सूबेदार साहब हलिया बिस्मिल्लाह बाबू अस्सलाम वालेकुम सरकार वालेकुम सलाम सूबेदार साहब वालेकुम सलाम बाबा गमदार एॾी देर अलाए छो लाथव बाबा बस बाबा साईं सूबेदार साहब वियल हो गश्त ते मोटियो त बस हलियो आयो आहे हा वेहो सूबेदार साहब वेहो महिरबानी सूबेदार साहब इहो दोसूअ जो नालो कॾहिं पहिरियों ॿुधो अथव न साईं हाणे को नओं सामाणो आहे पर बाहि ॿारे ॾिनी अथई सूबेदार साहब उहो ॾींहुं ख़ाली कोन्हे को जॾहिं रोड तां फुर नथो करे या को माण्हू अॻुवा नथो करे बाबा भला इहो पुलिस छा थी करे पुटड़ा साईं मथियां ऑफिसर बि इहो सुवाल पिया पुछनि मुंहिंजे लाइ त मुसीबत पैदा थी पई आहे हा मुसीबत बराबर कमदार अबो बाबा पोइ सूबेदार साहब तां मुसीबत इहा टारजे न पुट हा बाबा मुसीबत टारजेसि जे न त वॾा ऑफिसर न कावड़जी पियसि अलाए केॾां कढंदसि न बाबा न बाबा तूं असांजो पंहिंजो माण्हू ई पुट बाबा जेको असांजे वस में हूंदो सो तुंहिंजे लाइ कंदासीं बाबा साईं इन मुसीबत मां निकितुसि त ॼण नऊं जाउसि घबराए न सूबेदार साहब दिलि वॾी कर सरकार जिन जी मर्ज़ी आहे त दोस्तूअ जो ख़ात्मो तुंहिंजे हथां थिए इहो कीअं साईं सूबेदार साहब तोखे कमदार कुझु न ॿुधायो आहे छा बाबा न बसि एतिरो चई त अव्हां सॾायो आहे हा सूबेदार साहब
बाबा दोसू मुंहिंजे ॻोठ ते पियो हलाऊं करे। अव्हां जे ॻोठ ते? हा न हूं वत दोसूअ खे पुॼण लाइ मुंहिंजा माण्हू खोड़ आहिनि, पर मां बाबा चाहियां थो त इहो कारनामो तुंहिंजे हथां थिए न पुट। केंदो भाई सूबेदार साहब, सरकार जिन के तुझो केॾो न ख्याल आ। मां बि त ख़ादिम आहियां सरकार जन जो। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। पुट मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। का ज़रूरी ॻाल्हि आहे? ज़रूरी सम्झो अथमि तॾहिं त चवां थी। तोखे ही छा थी वियो आहे? कुझु बि न थियो मां। तूं जेके कुझु करीं पियो इन ते कॾहिं सोचियो अथई? अव्हां जेके कुझु चाहियो सो मूं कयो, इन खां वधीक ॿियो छा करियां? तोखे ख़बर आहे त तुंहिंजो रवैयो सॼे घर लाइ केॾो ॾुखोईंदड़ आहे। न रुगो रवैयो ई, पर मुंहिंजो वजूद ई सॼे घर लाइ ॾुखोईंदड़ आहे। कहिड़ी चरण जहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? असांखे पंहिंजे लाइ का बि शिकायत कान्हे, पर ज़हनीअ सां तुंहिंजो रवैयो मुनासिब कोन्हे। मूं छा कयो हुनखे? तूं हुन सां सहमूं ॻाल्हाई बि कोन थो। मूं कॾहिं बि हुनखे ॾुखोइण जी कोशिश न कई आहे। थी सके थो त कॾहिं मां पंहिंजे हाल में न हुजां। ॾिस पुट, तुंहिंजो पीउ हिते कोन्हे, सॼे घर जो पार तोते आहे। असां सभिनी जो सहारो तूं आहीं। मुंहिंजे लाइ त मुंहिंजे वजूद जो ई पार ॻरो थी पियो आहे। आउं ॿियनि जो भार छा खणंदुसि? असां सां तुंहिंजो को वास्तो कोन्हे। मूं त न चयो। ठीकु आहे, असां तुंहिंजी शादी कराए ॾोहो कयो आहे, पर तूं असांखे इन जी सज़ा केसि ताईं ॾींदो रहंदे? सज़ा त फोसिया खे मिली आहे। मुंहिंजे हथां हिकु बेगुनाह जी ज़िंदगी तबाह थी वई। तोखे फौजिया जो एॾो अहसासु आहे ऐं हुन जो बदिलो तूं सॼे घर खां वठण थो चाहीं? न, बदिलो त पंहिंजे पाण खां पियो वठां। ॾिस पुट, पाण खे असांखे परेशान करण मां छा वरंदो? तव्हां सम्झो था त मां ॼाणी वाणी अव्हांखे परेशान थो करियां? तुंहिंजो ही हाल ॾिसी मुंहिंजो जी थो करे। मां त बसि इहो चाहियां थी
त तोखे खिलंदो ऐं ख़ुशि थींदो ॾिसां। बाबा अची वञे त मां ॻोठ हली वेंदुसि। इहा त सुठी ॻाल्हि आहे, अधो जमाल बि ख़ुशि थींदो। अञा जागी पई? हाँ, तो मानी खाधी आहे? हाँ, ॿाहिरां खाया हुआ। ॿाहिरां? दोस्तनि सां गॾु होटल ते खाधी हुई। होटल जी मानी घर जी मानी खां वधीक सुठी हूंदी आहे। तो कॾहिं होटल जी मानी खाधी आहे? न, तॾहिं त पुछां पई। होटल में माई भी मानी खाइण ईंदियूं आहिनि? हाँ, मायूं बि ईंदियूं आहिनि मानी खाइण। तूं हलंदी आहे? तूं मूंखे वठी हलंदे? हाँ, पर तूं हली छा कंदी आहे? हाँ, उते मुंहिंजो कहिड़ो कमु? तोखे होटल जी मानी खाइणी आहे न, सां तुंहिंजे लाइ वठी ईंदुसि। सच? तूं वठी ईंदा मुंहिंजे लाइ? हाँ, वठी ईंदुसि। न, तूं कोन वठी ईंदे। छो? छो न वठी ईंदुसि? तोखे निंड त न पई अचे? न। हिकिड़ी ॻाल्हि चवां? हाँ, चओ। मूंखे ॻोठ वठी हल बाबा वटि। अम्मा खे चओ, उहा तोसां गॾिजी हलंदी। न, मूंखे तूं वठी हल न। छो? आऊं छो? बाबा ख़ुशि थींदो। ज़नी, आऊं सोचां थो त हाणे असीं ॻोठ हली रहूं। ॻोठ में? सच? हाँ, चाचा साईं जिन बि मूंखे चयो त आऊं कमकार अची सिखां। बाबा पंहिंजी सभु ज़मीनूं तोखे ॾियण थो चाहे। रुगो संभालण जे लाइ। आऊं त सिर्फ़ तुंहिंजी ज़मीनुनि जो मुंशी थी रहंदुसि। आऊं छा कंदे ज़मीनुनि खे? मुंहिंजे कहिड़े कम जो? असल मालिक त तूं आहीं। चाचा साईं सभु ज़मीनूं तुंहिंजे नाले करे छॾियूं आहिनि। हुन त मूंखे तुंहिंजे नाले करे छॾियो आहे।
मासी छा पियो थिए? सफ़ाई पई कयां। तूं वे, मां फौजिया खे मोकिलियां थी। ऐं हा, अॼु मानी खाई पोइ वञजांइ। न मासी, तव्हांजी मानी या मूंखे ॾाढी ॻरी थी पए। तव्हां हाणे थी वेंदा बुर्ची खाने जे हवाले। न बाबा, एतिरी देरि कान लॻंदी। तेसीं तूं वेही फौजिया सां ॻाल्हायूं कर। ठीक? अस्सलाम वालेकुम। हाँ डॉक्टर साहब, तबीयत ठीक है तव्हांजी? अॼु त ईअं थो लॻे त डॉक्टर साहब तव्हां आहियो ऐं मां तव्हांखे पंहिंजी तबियत ॾेखारण आयो आहियां। न, कुछ बीमार पियो लॻे।